हिते मूंखे ॿुधायो त सिंधड़ी भरिसां मिठड़ाव कैनाल मां निकिरंदड़ सईद के शाख खे 5 हंधनि तां घारा पइजी विया आहिनि। बरसातुनि खां पोइ शाख में पाणी वधीक छॾण सबबि घारा लॻा। बीठल फसल पाणी हेठि अची पियो आहे। घारनि खे बंदि करण लाइ ॻोठाणा पहुची विया। आपाशी खाते को बि तहरुक न वरितो आहे। सिंधड़ी भरिसां मिठड़ाव कैनाल मां निकिरंदड़ सईद के शाख खे 5 हंधनि तां घारा पइजी विया आहिनि। बरसातुनि खां पोइ शाख में पाणी वधीक छॾण सबबि घारा लॻा, जॾहिं त बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे। घारनि खे बंदि करण लाइ ॻोठाणा पहुची विया। आपाशी खाते को बि तहरुक न वरितो आहे। सिंधड़ी भरिसां मिठड़ाव कैनाल मां निकिरंदड़ सईद के शाख खे 5 हंधनि तां घारा पइजी विया आहिनि। बरसातुनि खां पोइ शाख में पाणी वधीक छॾण सबबि घारा लॻा आहिनि। बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे। घारनि खे बंदि करण लाइ ॻोठाणा पहुची विया, जॾहिं त आपाशी खाते को बि तहरुक न वरितो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ एस लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहजहान शर। जी शाहजहान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, मां तव्हांखे ॿुधायां त ही मिठड़ाव कैनाल मां निकिरंदड़ सईद की शाख खे जेकर 5 हंधनि तां जेके घारा लॻा आहिनि, जेके केतिरो ई बीठल फसल जेको आहे उहो पाणी हेठि अची वियो आहे। बरसाति खां पोइ जेको शाख में पाणी वधीक छॾण सबबि पाणी अवल ताब थियो, जंहिं सबबि घारा पइजी विया आहिनि। घारनि खे बंदि करण लाइ ॻोठाणा पहुची विया, जेके घारनि खे बंदि करण में रुगल आहिनि, जॾहिं आपाशी खाते जे फसल में को बि तहरुक न वरितो आहे, जंहिं करे वधीक नुक़सान थियण जो ख़दशो आहे। आबादगारनि पाण इहो कोन ॿुधायो आबादी खाधे खे एतिरा कोन ॾिना, जंहिंजे करे को बि तहरुक न वरितो आहे। असांजा वधीक जेके फसल आहिनि उहे ॿुधण जो ख़दशो असांखे वधी वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी शाहजहान अपडेट करण जे लाइ। हिते मां सभी अहम ख़बर शेयर कर रहा है। सिंध हाई कोर्ट FIA के अंबनि जी एक्सपोर्ट प्रोसेसिंग कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई करण खां रोके छॾियो आहे। अदालत FIA खे 29 अगस्त ताईं कार्रवाई न करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत FIA खे हुकुम ॾिनो त प्रोसेसिंग कंपनी ते छापो न लॻायो वञे, दरख़्वास्त गुज़ार खे हिरासत करण बि बंदि कयो वञे। FIA 24 जून ते बिना नोटिस जे छापो हयो। मलिक नईम जावेद एडवोकेट जो इहो चवणु आहे FIA खे इहो अख़्तियार नाहे त हू प्राइवेट कंपनी जी कार्रवाई ते छापा हणे। ईरान ऐं ॿियनि मुल्कनि सां कंपनी जा मुआहिदा तइ थियल आहिनि। अदालत खे इस्तदा आहे त FIA खे गैर क़ानूनी कार्रवाई ऐं हिरासत करण खां रोकियो वञे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट FIA खे अंबनि जी एक्सपोर्ट प्रोसेसिंग कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई करण खां रोके छॾियो आहे। अदालत FIA खे 29 अगस्त ताईं कार्रवाई न करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत FIA खे हुकुम ॾिनो त प्रोसेसिंग कंपनी ते छापो न लॻायो वञे, दरख़्वास्त गुज़ार खे हिरासत करण बि बंदि कयो वञे। FIA 24 जून ते बिना नोटिस जे छापो हयो। मलिक नईम जावेद एडवोकेट जो वधीक चवणु आहे त FIA खे इहो अख़्तियार नाहे त हू प्राइवेट कंपनी जी कार्रवाई ते छापा हणे।